वाह 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 सुभान अल्लाह हिबो करे ॾिनो। दुनिया जे तशय्युअ जा उलमा फरमाइनि था त सैयदा खे पाण कंहिं बाग़ फदक हिबो करे ॾिनो। दुनिया जे अहले तसन्नुन जा उलमा फरमाइनि था त सैयदा खे पाण कंहिं बाग़ फदक ॾिनो आहे, पर हिबो न, बख़्शिश न, ख़र्चे पाणी जे लाइ। तंहिंजो मतिलबु आहे त अता करण में इख़्तिलाफ़ न आहे। माना ही बि चवनि था त ॾिनो आहे, हू बि चवनि था त ॾिनो आहे। बाक़ी मसइलो आहे सबब जो, त तव्हां चओ था त हिबो आहे, उन्हनि जो हिबो न आहे, साईं ख़र्चे पाणी लाइ ॾिनो। नबी साईं ज़िंदगी में इन बाग़ फदक ते तसरुफ़ सैयदा जो रहियो ऐं साईं जी रहलत खां पोइ इन बाग़ फदक ते थियो कब्ज़ो। कब्ज़े खां पोइ सैयदा सलामुल्लाह अलैहा आई दरबार में अची करे सैयदा इन बाग़ फदक जो कयो मुतालबो त फदक ॾे। नंढड़ी मां तव्हां ठही सैयदा जी फरमायो त फदक ॾे। तव्हांखे अर्ज़ु कयां जेका ॻाल्हि थोरी तव्हां सां अर्ज़ु करणु चाहियां थो। तालिब इल्म दोस्त वेठा आहिनि, हीअ मुंहिंजी ॻाल्हि खे बहितर सम्झंदा। सैयदा चयो त फदक ॾे। इन खे ॿ लफ़्ज़ मोई साहिबान ॻाल्हाईंदा आहिनि। हिकु आहे इनवान, ॿियो आहे मुआनवन। तव्हां इनवान ॻाल्हाईंदा आहियो, पर छो त अवाम उनखे उनवान चवंदी आहे त सभु परेशान वेठा हूंदा मौलवी खे छा थियो जो उनवान चवणु नथो अचेसि, मां उनवान ई चवंदुसि। लफ़्ज़ ॿ आहिनि, हिकु आहे इनवान, हिकु आहे मुअनवन। इनवान ऐं मुअनवन जो मतिलबु छा आहे अर्ज़ु कयां थो, पर जेका पाण बहस करणु था चाहियूं उहा हीअ आहे त सैयदा सलामुल्लाह अलैहा फदक खे ख़िलाफ़त जो उनवान ठाहियो आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सलामुल्लाह अलैहा जेको दरबार में ॾिजे त फदक ॾे, सैयदा सलामुल्लाह अलैहा फदक खे पाण फिदिक ॻाल्हाईंदा आहियूं, पर माफ़ कजो तलफ़ुज़ सही फदक आहे त हिते अवाम खां माज़रत कंदुसि। पाण इनवान चवंदा आहियूं, पर अवाम उनवान चवंदी आहे, हिते अवां खां माज़रत कंदुसि। माना सैयदा सलामुल्लाह अलैहा अची मुतालबो कयो त फदक ॾे। तंहिंजो मतिलबु आहे त सैयदा सलामुल्लाह अलैहा फदक खे ख़िलाफ़त अली लाइ उनवान ठाहियो आहे। उनवान ठाहे सैयदा ॻाल्हि फदक जी कई आहे, पर दरअसल मुतालबो अली जी ख़िलाफ़त जो कयो आहे। बीबी फरमायो वियो आहे त फदक ॾे, पर फदक जे कढ साइण चयो फदक आहे, पर फदक जे कढ मुतालबो दरअसल ख़िलाफ़त अमीर मोमिनीन जो आहे, हुकूमत अली जो आहे, त हुकूमत अली खे ॾे। ऐं असां तव्हां सभु ईअं ॻाल्हाईंदा आहियूं जीअं क़ुर मजीद इन रंग खे इस्तेमालु कयो आहे। माना क़ुर मजीद बि हुकुम तव्हां सर मफ़हूम चवंदा आहियो, इहो हुकुम मफ़हूम ते हणी चुप करे बीह रहो त इन खे तव्हां इनवान चवंदा आहियो। इहे मफ़हूम खे ज़रियो ठाहे ऐं तव्हां हुकुम खणी वञो मिस्ताक ॾांहुं, त इन मिस्ताक ते मफ़हूम जे ज़रिए हुकुम मिस्ताक ॾियणो, इन खे तव्हां पंहिंजी ॿोली में मुअनवन चवंदा आहियो। माना तव्हां चओ कुझु था, ज़ाहिर में हुकुम हिकु शइ ते हणो था, पर मुराद का तव्हांजी ॿी आहे, त हीअ आहे इनवान। मसलन क़ुर मजीद बि इहो रंग इस्तेमालु कयो आहे। जीअं मालिक जो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल अस्र इन्नल इंसान लफ़ी खुस्र। मालिक जो त मूंखे असर जो कसम आहे, ज़माने जो कसम आहे, असर जो कसम आहे। बहरहाल इंसान खसारे में आहे। हिते इंसान आहे, हे जेके असां अफ़राद वेठा आहियूं, ही अफ़राद वेठा आहिनि, कंहिंजो अलाह से नालो न खयों आहे, नालो न खयों आहे त हीअ आहे, हीअ आहे, ज़ैद आहे, अमरा, बकरा, ख़ालिद आहे, केरु आहे, अलाह से नालो न खयों आहे। अलाह हुकुम हयो आहे मफ़हूम इंसान ते, पर अलाह साईं जी मुराद बि मफ़हूम इंसान नथा हो। त
त को मफ़हूम इंसान खसारे में आहे, हैवानात जो कोई मफ़हूम आहे, हैवानात खसारे में न। अल्लाह से चयो इंसान आहे, पर अल्लाह से मुराद भी ई फ़र्द वरिता आहिनि, ई ज़ैदा, बकरा, ख़ालिदा, अमरा वग़ैरह वग़ैरह के नालनि वारा माना ई खसारे में आहिनि। अल्लाह से हुकुम हुयो मफ़हूम ते ऐं इरादो कयईं अफ़राद जो, ॻाल्हायो कुझु अथई, इरादो कुझु जो कयो अथई। ऐं बिल्कुलु असां पाण पंहिंजी ॿोली में वञी ॻाल्हाईंदा आहियूं। मसलन सादियूं मिसालूं आहिनि मुंहिंजूं, मां बि कंदो आहियां। फ़र्ज़ु कयो ऐं पंहिंजे हिकु तालिब इल्म दोस्त खे सॾियां थो, पंहिंजे तालिब इल्म खे, मूंसां बाबा जल्दी आहे, उन टाइम वठी वियो 5 मिंट 10 मिंट 15 मिंट, बाबा अच, टाइम वठी वियो। जॾहिं आयो त मां चयो ख़ैर त सर कयो, मां छो देरि कई, चए आईनो पियो ॾिसां। वाह 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 वाह, ही त माना तव्हांजो मुशाहिदो आहे न। बाबा सॼो मां ख़ैर त छो देरि कई, चए थो आईनो पियो ॾिसां। तव्हां सोच कयो, मां चयो त पुट आईनो जो ॾिसींदो त आईन लाइ तुंहिंजो हाँ फाटो आहे। चए आईनो थो ॾिसे, आईने में पंहिंजो पाण खे थो ॾिसे, पाण खे थो ॾिसे, पंहिंजा वार थो ॾिसे, पंहिंजी सूरत थो ॾिसे, पाण खे थो, पर चए थो त आईनो पियो ॾिसां। माना चवे आईनो थो, पर मुराद अथसि त पाण खे ॾिसां पियो। पोइ जीअं अल्लाह चयो इंसान आहे, पर मुराद उहे फ़र्द अथसि। इन सैयदा दरबार में अची करे मुतालबो कयो ॾे फदक, पर फदक जे कढ मुतालबो विलायत अली जी ख़िलाफ़त अली। फदक जे कढ, लफ़्ज़ फदक जे हेठां माना हिकु मतिलबु सुतल आहे। इन ते तव्हां सां बचा लम्हा मां ॻाल्हाइणो आहे। इन लफ़्ज़ फदक जे हेठां पाण बहस था कयूं, फदक उनवान ख़िलाफ़त अली आहे। माना सैयदा चयो फदक आहे, पर दरअसल दरबार में वञी सैयदा मुतालबो कयो आहे ख़िलाफ़त अली मौला जो, त अली खे ख़िलाफ़त ॾे, अली खे हुकूमत ॾे, हाकिमियत अली जी आहे, हुकूमत अली खे ॾे, तुंहिंजो हक़ न आहे। फदक माना ख़िलाफ़त अली खे ॾे, फदक माना हुकूमत अली खे ॾे, फदक माना हाकिमियत तुंहिंजो हक़ न आहे, हक़ अली जो आहे, अली जो हक़ अली खे ॾे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। बसि इन ते तव्हां सां ॿ 4 लम्हा ख़र्च कराए, इन ते मतिलबु थोरो साबित करण जी कोशिशि कंदुसि। फ़िलहाल मां तव्हां सां दावा कई आहे, माना पंहिंजो बहस आहे त फदक उनवान ख़िलाफ़त अली आहे। दलील कोशिशि कंदुसि वक़्तु आधार 2 4 शवायत तव्हां सां पेश कयां। मसलन हिकु रिवायत आहे तव्हांजी पंहिंजी किताब बिहारुल अनवार में, बुलंदतर सलवात पढ़ो कि बिलाजी अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व आले मोहम्मद। हदिया सलवात। मुंहिंजा तालिब दोस्त बि चवंदा त मौलाना तव्हां मदरसनि जी दुनिया में बि इनवान मोहनमान खे 2-3 साल पढ़ाए पोइ पढ़ाईंदा आहियो मंतिक में, ऐं तव्हां उहा ॻाल्हि माना हिते मजलिस में था कयो, कीअं हलंदी? हलण न हलण सां बास न आहे। अॼु ॻाल्हि कबी सुभाणे हलंदी, परीं हलंदी, तरीं हलंदी, थींदो कीअं? माना मां अवां सां बास कयां थो त फदक उनवान ख़िलाफ़त अली आहे। सैयदा चयो फदक आहे, पर फदक जे कढ सैयदा जो मतिलब भी ख़िलाफ़त अमीर मोमिन आहे, त अली जी ख़िलाफ़त अली खे ॾे, अली जी हुकूमत अली खे ॾे। इन ते मां 2 टे शाहिद पेश करणा आहिनि। अवां जी पंहिंजी किताब बिहारुल अनवार, बिहारुल अनवार में हज़रत इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलातु वस्सलाम, अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व आले मोहम्मद। मौला वटि हारून रशीद, मौला वटि हारून रशीद बिहार, हारून रशीद ॾिसी करे मुंहिंजे 7 इमाम मौला खे फरमायो त यब्न रसूल अल्लाह हुद्दल फदक, हुद्दल फदक यब्न रसूल अल्लाह हत्ता अरुद्दहा। चएसि थो त ए फर्ज़ंद रसूल, फदक जूं हुदूद अरबा बयान कयो ताकि मोटाए ॾियां। वाह 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 वाह, सुभान अल्लाह। हुद्दल फदक यब्न रसूल अल्लाह, हुदूद अरबा मसली मजलिस आहे, मजलिस हद हुदूद अरबा आहिनि। मिसाल अॻियां इहो शामिल लॻल आहे, हेॾां भिटा, हेॾां हिते विच में ही आहे हुदूद अरबा। वतन पाकिस्तान आहे, हुदूद अरबा आहिनि। पोइ हिकु पासे खां अफगानिस्तान आहे, ईरान आहे, जी चीन आहे, जी हिंदुस्तान आहे, इन विच में पाकिस्तान आहे, यानी हुदूद अरबा। ईअं हारून रशीद मुंहिंजे 7 मौला खे चयो त
हुद्दल फदक यबन रसूल अल्लाह हत्ता अरुद्दा ऐं फर्ज़ंद रसूल फदक जूं हुदूद अरबा बयान कयो त फदक वापस कयां। वाह 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 वाह। माना हिन खे वापसी जो इरादो आहे, इरादो आहे। अॻिते रिवायत पोइ पढ़ंदुसि। माना इरादो आहे ऐं ही चई आहे तारीख़ में त फदक न त हिकु मरतबा गसब थियो आहे न ई हिकु मरतबा वापसि थियो आहे। जी हो। तारीख़ में कई मरतबा फदक गसब भी थियो आहे, फदक वापस भी थियो आहे। हर हिकु अंदाज़ पंहिंजो आहे, वापसी जो अंदाज़ भी पंहिंजो आहे। जीअं उमर इब्न अब्दुल अज़ीज़ हिन मोटायो हुयो, कि फदक गसब भी थींदो रहियो, वापस भी थींदो रहियो आहे। उमर इब्न अब्दुल अज़ीज़ हिन बाग़ फदक खे वापसि कयो हो, हिन भी मोटाए ॾिनो हो बाग़ फदक, पर हिन पंहिंजो जेब ख़र्च करे जंहिंजे हिस्से में तक़सीम थी करे जंहिंजे हिस्से में फदक जेतिरो आयो पे उन्ही खे उहा रक़म ॾेई करे फदक वापसि वठी सादात खे वापसि कई। हिन जो पंहिंजो अंदाज़ हो। ईअं मामून भी वरी फदक वापसि कयो हुयो, पर उन्ही जो पंहिंजो अंदाज़ हुयो। जॾहिं उन्ही फदक वापसि कयो त उन्ही जो अंदाज़ पंहिंजो हुयो, जंहिंखे थोरो अॻिते हली कंदासूं, पर बहरहाल उन्ही बि वापसि कयो पंहिंजे अंदाज़ सां। ईअं हारून रशीद जो भी इरादो थियो त फदक वापसि कयां, मोटाए ॾियां। सते मौला खे चई त हुद्दल फदक यबन रसूल अल्लाह हत्ता अरुद्दा ऐं फर्ज़ंद रसूल जरा बाग़ फदक जो हुदूद अरबा बयान कयो त वापसि कयां। फअबल इमाम इनकार कयो। सते मौला फरमायो हुदूद अरबा कोन बयान न कंदुसि बयान। फअसर हारून रशीद तो इसरार कयो, न बयान कयो, काज़िम बयान कयो। फर्ज़ंद रसूल हुदूद अरबा बयान कयो। जीअं हुन इसरार कयो त हुदूद अरबा बयान कयो त मौला ॾिसी करे चयुसि इन हद्दतुहा लम तोतिहा, अगर फदक जा हुदूद अरबा तूं ॿुधंदे त वापसि न ॾींदे। वाह 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 वाह। जी हो। लम तोते न ॾींदे तूं। ये हुदूद अरबा मां ॿुधायां तोखे फदक जा, माना केसि ताईं फदक आहे, ये फदक जा हुदूद अरबा मां काज़िम तुंहिंजे अॻियां बयान कयां त लम तोतिहा, तूं वापसि न ॾींदे। उन वरी इसरार कयो त काज़िम तव्हां हुदूद अरबा बयान कयो। जॾहिं उन वरी चयो त न तव्हां हुदूद अरबा बयान कयो वापसि कंदुसि, त मौला फरमाइसि त ला आखिज़ुहा इल्ला बिहुदूदिहा, जे चवीं थो मां हुदूद अरबा बयान कयां, जे मां हुदूद अरबा बयान कंदुसि त पोइ मां बि पूरो वठंदुसि, अधूरो मां बि न वठंदुसि। जे मां हुदूद अरबा बयान कयां फदक तव्हांखे ॻाल्हि थोरो ज़हन में हुजे त पंहिंजी बस हीअं शुरू थी आहे त फदक उनवान खिलाफ़त अमीर मोमिनीन आहे। मथां लफ़्ज़ लिखियल आहे फदक, सैयद ज़ुबान ते आहे फदक, इन्ही लफ़्ज़ फदक जे हेठां आहे खिलाफ़त अमीर मोमिनीन, हुकूमत अमीर मोमिनीन। जे वला आखिज़ुहा इल्ला बिहुदूदिहा, जे मां हुदूद अरबा मां काज़िम बयान कयां त पोइ तोखां वठंदुसि बि ओतिरो जेतिरो मां ॿुधाईंदुसि, पूरो वठंदुसि, घटि मां बि न वठंदुसि। त हारून रशीद चयो त बेहक़ जद्दे का इब्न रसूल अल्लाह, ए फर्ज़ंद रसूल तव्हांखे तव्हांजे जद जी कसम आहे, तव्हांखे तव्हांजे जद जो कसम आहे त हुदूद अरबा बयान कयो, वापसि कंदुसि। जी हिन चयो तव्हांखे तव्हांजे जद जो कसम आहे, तव्हांखे तव्हांजे नाना जो कसम आहे त हुदूद अरबा बयान कर, वापसि कंदुसि। त मौला ॾिसी करे फरमाइसि अल हद्दुल अव्वलो अल अदन वल हद्दुस सानी समरकंद व हद्दुस सालिस अफ्रीका। जे लफ़्ज़ अफ्रीका ॿुधो हारून रशीद असवद वजह त चेहरे जो रंग कारो थी वियुसि। त मौला फौरन चौथी हद बयान खे फरमाइनि था वल हद्दुर राबिउ सैफुल बहर, जेको आर्मीनिया जे क़रीब सैफुल बहर चौथी हद इहा अथसि। जीअं मौला ईअं 4 हुदूद अरबा बयान कयूं त हू समरकंद आहे, हू अफ्रीका आहे, हू अदन आहे, हू सैफुल बहर आहे। त इते हारून रशीद चयो त यब्न रसूल अल्लाह मा यबके लना शयुन, जे हुदूद अरबा फदक जो इहे आहिनि जे तोखे ॾियां पोइ असां लाइ त कुझु बचे ई नथो, कुझु ई कोन्हे, असां लाइ कुझु ई कोन थो बचे। जॾहिं हुन चयो त कुझु ई कोन थो बचे, फमा लना फलम यबके लना शयुन,
जी इहा हुदूद अरबा आहे अदन समरकंद अफ्रीका सैफुल बर आर्मिया ताईं जी इहा फदक आहे त असां लाइ त कुझु ई नथो बचे मराठी सिके फरमाइश त इहो ई त फदक आहे हाय 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 वाह 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 हाँ इहो ई त फदक आहे जे इहो ई फदक आहे त उन जो मतिलबु आहे त जिथे जिथे इस्लामी हुकूमत आहे जियो जियो मसलो सिर्फ जो मुतालबो आहे मसलो फ़क़त लफ़्ज़ फदक जेठा सिर्फ बाग ना जिथे जिथे इस्लामी हुकूमत आहे उते उते ज़ाहिरन हाकिमियत अली जी आहे इहा सॼी हुकूमत मोटाए ॾे जियो शइ कोन बचंदी जे का शइ न बचंदी जे इहो ई त फदक आहे इते फ़ाज़म अला क़त्ल इते हारून रशीद मौला खे क़त्ल करण जो अज़म माना पक्को पह कयो इते पक्को पह कयईं त क़त्ल करणो आहे इनखे मुख़्तलिफ़ ज़रिया हिला बहाना हलाए पर मारणो आहे माना रस्ते तां हटाइणो आहे पक्को पह कयईं त माराइणो आहे इते मौला चयुसि त वक़्त आलम तोखे मां तोखे अॻु में चयो हुयो मां तोखे अॻु में चयो त अगरि मां फदक जा हुदूद अरबा बयान कंदुसि त वापसि तूं बि न कंदे हाय 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 सुभान अल्लाह माना सुभान अल्लाह हिया फदक जंहिंजा हुदूद अरबा काज़िम मौला बिहार में मूसा काज़िम अलैहिस्सलाम मौला माना बिहार अनवार में ईअं बयानु फरमाया ऐं हिकु शायद माना जेका मां तव्हां सां शुरू कई आहे त फदक उनवान खिलाफ़त अली मौला आहे माना लफ़्ज़ फदक आहे उहो जीअं असां ॿार चए थो चए आईनो थो ॾिसे पाण खे थो जीअं क़ुरान चए अल इंसान थो पर मुराद ई फर्द अथसि नाला खणो ज़ैद बकर माना मुराद ई अथसि इहे सैयद ॻाल्हायो आहे फदक लफ़्ज़ फदक आहे पर इन लफ़्ज़ जे हेठां साइण जी मुराद खिलाफ़त अमीरुल मोमिनीन आहे बेशक अली मौला जी हुकूमत आहे इन लाइ ॿियो गवाह मूं अर्ज़ु कयो आहे ॿियो गवाह नहजुल बलागा तव्हांजी पंहिंजी किताब आहे शरह नहजुल बलागा इब्न अबिल हदीद मुअतज़िली शार नहजुल बलागा ही शिया न आहे अबिल हदीद इब्न अबिल हदीद मुअतज़िली मतलब सुन्नी मुसलमान आहे मुअतज़िली आहे शिया न आहे इनी इब्न अबिल हदीद मुअतज़िली शरह नहजुल बलागा में ॻाल्हि लिखी आहे जेका तव्हां समझ कयां थो पोइ थोरी मुंहिंजी ॻाल्हि यादि हुजे त पाण बसि इहा वेठा था कयूं त फदक उनवान खिलाफ़त अमीरुल मोमिनीन सैयदा दरबार में चयो फदक आहे पर मुराद सिर्फ़ एतिरी न आहे जियो इहा त उन जो हिसो आहे जेका सैयदा ॻाल्हि पई थी चवे ऐं इहो बाग़ फदक उन जो उन मुतालबे जो हिकु जुज़ आहे हिकु हिसो आहे कुल ई न आहे हिसो आहे वाह वाह इब्न अबिल हदीद मुअतज़िली हू चए थो त सालतो अन अली इब्न फारकी अल मुदर्रिस मदरसत गरबिया फिल बगदाद जे मां हिकु बगदाद जे वॾे दीनी इदारे बगदाद जे वॾे इल्मी इदारे जे हिकु वॾे मुदर्रिस ऐं वॾे आलिम अली इब्न फारकी खां पुछो त सालतो पुछोमांसि त कानत फातिमा तो सादिक़तन वाह वाह एतिरो ॿुधा ही जो बीबी दरबार में वञी फदक जो मुतालबो कयो त सची हुई हाँ हाय हाय हिन सवाल इब्न अबिल हदीद मुअतज़िली चए थो त मां अली इब्न फारकी खां पुछो त बीबी इन मुतालबे में हिकु बगदाद जे वॾे दीनी इदारे वॾे मदरसे जे वॾे मुदर्रिस ऐं वॾे आलिम खां पुछो त सची हुई हाय हाय चए जीअं पुछो मां सची हुई त इब्न अली इब्न फारकी चयो त कान सादिक़तन नाम सची हुई बिल्कुलु सची हुई हाय हाय जीअं हुन चयो त सची हुई हुन अॻियो सवाल कयोसि इब्न अबिल हदीद मुअतज़िली चयो त मां अॻियो सवाल कयोमांसि फलेमा लम यदफा फुलानुन उते नालो लिखियल आहे फलेमा लम यदफा फुलान मां त चओ उते नालो लिखियल आहे फलेमा लम यदफा फुलानुन लहल फदक हाँ हाँ सच्ची हुई त हुकूमत फदक बीबी के वापस छो न ॾिनो हाय 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 वाह 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 इहो जो सवाल जियो आज क्या तो इहो जो सवाल ॻाल्हि पंहिंजी उनवान वारी ॻाल्हाईंदासीं इब्न अबिल हदीद मुअतज़िली चए थो त मां पुछियोमांसि त अली इब्न फारकी खां छा बीबी ने मुतालबे में सची हुई जी सची जी फदक छो न मिलसि आज क्या
लेकिन एतिरी ॻाल्हि त आहे त ख़ुदि जेके बीबी गवाह पेश कया हुया, ख़ुदि जेके बीबी गवाह पेश कया इन दावा जे लाइ, उन गवाहनि जो अंदाज़ो तव्हां हीअं भणी सघो था जीअं मामून रशीद अमीन मामून रशीद जॾहिं फदक हिन फदक वापसि कयो, जॾहिं हिन फदक जे वापसि कयो त हिन जो अंदाज़ वरी थोरो मुख़्तलिफ़ हो। इहो फदक असर में थियो आहे कई मरतबा वापसि में थियो आहे। इन हारून रशीद इरादो कयो, ॾेई न सघियो, हुदूद अरबा ॿुधाई, चुप करे वियो, माना ॾेई सघियो। उमर इब्न अब्दुल अज़ीज़ वापसि करे चुको हुयो पंहिंजे रंग ढंग सां, मामून रशीद बि वापसि कयो पंहिंजे रंग ढंग सां। उन वक़्त जा उलमा सॾे करे विहारे पुछई त एतिरो ॿुधायो त सैयदा सलामुल्लाह अलैहा बाग़ फदक जे लाइ जेकी गवाह पेश कया उहे गवाह आदिल हुया या न? वाह वाह वाह। इन उलमा खे गवाह माना उन गवाहनि में अच्छा अली मौला हुयो, हसन मौला हुया, अली मौला हुया, हसन मौला हुया, हुसैन मौला हुया जी, ईअं जनाबे सलमान हुयो, जनाब अबूज़र हुयो, उम्मे ऐमन हुई, ये सब गवाह। अली कुरानी सिद्दीक़ा मुबाला जे तहत, सैयदा पाण बि मुबाला तहत कुरानी सिद्दीक़ा आहे, माना उनखे मां तव्हां सिद्दीक़ा न चयो आहे, कुरानी सिद्दीक़ा आहे। अली जंहिंखे गवाह पेश कई माना कुरानी सिद्दीक़ा, हसन जंहिंखे गवाह जे तौर ते पेश कई कुरानी सिद्दीक़ा, हुसैन जंहिं गवाह जे तौर ते पेश कई कुरानी सिद्दीक़ा, माना ईअं एॾा पाकीज़ा गवाह। जॾहिं ईअं मामून रशीद मामून ईअं उलमा खे विहारे सवाल कयो त जेके बीबी गवाह पेश कया हुया गवाह आदिल हुया? सभिनी चयो त आदिल आहे, सभिनी चयो आदिल आहे। हिन ॾिसी चयो त मामून, हिन ॾिसी चयो जे गवाह आदिल आहे त पोइ मां बि सुन्नत मुस्तफ़ा ते हलंदे जीअं नबी साईं फदक लिखी न्याणी खे पंहिंजी न्याणी खे ॾिनो हुयो, ईअं मां बि मुस्तफ़ा जी सुन्नत ते हलंदे बाग़े फदक औलाद सैयदा खे मोटाए थो ॾियां। गवाह आदिल आहे। हाणे हिन सवाल कयो मुतज़िली अली इब्न फारकी खां, जे बीबी हक़ ते हुई, सच सिद्दीक़ा हुई, तो फलेमा लम यदफा फुलानुन लाल फदक, वापसि छो न कयईंसि? इन ॻाल्हि जे करे तव्हांखे मुज़ामत ॾिनी आहे, माना पंहिंजो उनवान आहे फदक, उनवान खिलाफ़त आहे, खिलाफ़त अली आहे, चए थी फदक पर मुतालबो दरअसल खिलाफ़त जो आहे, चई छो न ॾिनईंसि? त मोतलिल चए थो त फतबस्समा, जीअं पुछियोमांसि त छो न ॾिनई त अली इब्न फारकी फतबस्समा, तबस्सुम फरमायो, तबस्सुम माना हिकु मतिलबु थोरो एतिरो खिलजे जो ॾंद नज़र अचनि, खिलण खां पोइ ॾंद ज़ाहिर थियनि, इनखे ज़ेक चइबो आहे। तबस्सुम हल्की मुस्कुराहट जंहिंमें ॾंद नज़र न अचनि, हल्की मुस्कुराहट, फतबस्समा ईअं हल्को खिलियो, हल्की मुस्कुराहट कई, हल्की मुस्कुराहट करे चई हे या कान सादिक़त इंदो, ही सची त मिंबर वारे वटि बि हुई, सची मिंबर वारे वटि बि हुई, पर बाग वापसि कयईं छो न? इहो फदक मुतालबो क़बूल कयईं छो न? फकाला कलाम लतीफ़न मुस्तहसिनन, चए थो ॾाढी भली ॻाल्हि ॻाल्हाई, अली इब्न फारकी ॾाढी भली ॻाल्हि ॻाल्हाई। उहा ॻाल्हि कहिड़ी ॻाल्हाई? जे ॻाल्हि चए थो मसइलो इहो आहे, लव आताहल यौम अल फदका बेमुजर्रद दावा, अगर अॼु सिर्फ़ सैयदा जी दावा ते फदक करे हा वापसि त जातिल फातिमा तो गदन व दातिल खिलाफत लिज़ौजिहा, अगर अॼु पंहिंजी फदक जी दावा ते फदक वापसि करे हा त ॿिए ॾींहुं सैयदा दरबार अची चवे हा त खिलाफत अली जे हवाले कर। अॼु अगर बेमुजर्रद दावा हा, ईअं सैयदा जी दावा ते रुगो फदक हवाले करे छॾिया त जातिल फातिमा तो गदन, सैयदा ॿिए ॾींहुं अची करे चवे सा त
फदातिल खिलाफत लिज़ौजिहा दावा करिया त जीअं कल तूं मूंखे सचो चवंदे फदक मुंहिंजे हवाले कयो आहे ईअं अॼु अली जो हक़ अली जे हवाले कर अली जी खिलाफत जियो अली जे हवाले कर ऐं उन वक़्तु फज़हज़हत हो अन मक़ामे इन्ही जाइ ते अची इन्ही मिंबर वारे खे सैयदा मिंबर तां किराया हुकूमत किराया हुकूमत किराया इन्ही जाइ ते अची हुकूमत किराया इते अचण खां पोइ हू चए थो हू बि सम्झी वियो त मसइलो सिर्फ़ फदक जो न आहे जे अॼु फदक जी दावा खे क़बूल थो कयां त सुभाणे ॻाल्हि ॿी ईंदी जॾहिं ॿी ॻाल्हि अचणी आहे त अॼु ई दावा क़बूल न करेसि जे सुभाणे अचे बि त अॻु में ख़बर हुजेसि त अॻु में क़बूल न कयो अथनि त हाणे कहिड़ी ॻाल्हि क़बूल कंदा माना सैयदा सलामुल्लाह अलैहा मां पगवा ॿ शायदि तव्हां सां पेश कया आहिनि ऐं पंहिंजी दावा लाइ त सैयदा सलामुल्लाह अलैहा ऐं फदक जी दावा करे दरअसल दावा कई आहे अली मौला जी खिलाफ़त जी अली मौला जी हक़ हुकूमत जी बिहार में तव्हां सां मौत कीअं ॻाल्हि ॿ ॻाल्हियूं ॿ शायदि टीं ॻाल्हि जे ख़ुदि टीं ॻाल्हि टियों शायदि सैयदा सलामुल्लाह अलैहा जेको दरबार में जे ख़ुतबो ॾिनो ख़ुतबो फर्ज़ आई आहे बसि इन मुतालबे लाइ जी फदक जे मुतालबे लाइ आई आहे फर्ज़ था कयूं फ़िलहाल बसि आई इन फदक मुतालबा जंहिंखे असां मिसबाक चऊं था सुभान अल्लाह दरबार में अचण खां पोइ सैयदा सलामुल्लाह अलैहा जेतिरियूं ॻाल्हियूं ॻाल्हायूं ख़ुतबे मौजूदु आहिनि सैयदा जे ख़ुतबे में मौजूदु आहिनि उन ॻाल्हाइण ॻाल्हियुनि मंझां हिकु ॻाल्हि आहे सैयदा सलामुल्लाह अलैहा हिकु ॻाल्हि अली जी विलायत जी बि ॻाल्हाई आहे अली जी खिलाफ़त लाइ बि ॻाल्हायो आहे अली जी इमामत लाइ बि ॻाल्हायो आहे जियो ऐं सैयदा ही बि उते फरमायो आहे इन अल्लाह जअल इमामतना अमानन लिल फिरक़ते अल्लाह तव्हांजे मथां असांजी इमामत खिलाफ़त हुकूमत खे क़ाइम ई इन करे कयो आहे ताकि तव्हां फिरका परस्ती खां बची वञो हदी आए सलवा हाणे मां थो ॻाल्हायां मां थो चवां आई बाग़ फतह जो मुतालबो खणी आहे हे इमामत छो पई थी ॻाल्हाए हे इमामत जूं ॻाल्हियूं छो पई थी करे हे इमामत जा हालात छो पई थी ॿुधाए ये इते बीही करे मुतालबे फदक करे इमामत जूं ॻाल्हियूं ॻाल्हाए सैयदा सलामुल्लाह अलैहा दरअसल ॿुधाइण थी चाहे त मसइलो इहो न आहे मसइलो फ़क़ति एतिरो न आहे मसइलो उन्ही खां वॾो आहे मसइलो फ़क़ति इन बाग जो न आहे मसइलो उन्ही खां वॾो आहे मसइलो खिलाफ़त जो आहे मसइलो इमामत जो आहे मसइलो हक़ हुकूमत जो आहे कि अल्लाह असां इमामत खे तव्हांजे मथां वाजिब इन करे कयो आहे ताकि तव्हां फिरका परस्ती खां बची वञो सुभान अल्लाह त जो मतिलबु आहे सैयदा सलामुल्लाह अलैहा जे इन्ही जुमिले खां असां एतिरो सम्झूं था त अली मौला जी विलायत खिलाफ़त तक़सीम बंदी खां बचाइण लाइ आहे बेशक फिरका परस्ती खां बचाइण लाइ आहे ऐं जंहिं वक़्तु अली मौला जी विलायत जो ऐलान बि थियो ईअं ई थियो हुयो जो जेतिरियूं क़ुरान में जी आयतूं नाज़िल थियूं मुतालो कजे जेतिरियूं आयतूं नाज़िल थियूं जॾहिं नाज़िल जेका आयत जॾहिं नाज़िल थी ईअं न थियो त नबी साईं चयो हुजे त आयत नाज़िल थी आहे हाणे तव्हां 4 ॼणा वेठा आहियो तव्हां कीअं पढ़ी ॿुधायां थोरा आहियो 4 वेठा आहियो 4 ॿिया वठी पोइ पढ़ी ॿुधायां कोन थियो आहे ईअं जी मशहूर ॻाल्हि 6666 आयतूं आहिनि 6666 आयतुनि मंझां 6665 आयतूं माना ईअं न थियो त आयत नाज़िल थी साईं वेठा रहनि त कीअं पढ़ी ॿुधायूं हिकु ॼणो वेठो आहे 4 वेठा आहियो गॾु थियो पढ़ी ॿुधायूं न बसि आयत नाज़िल थी पाण क्रिमिनल आयत पढ़ी ॿुधाई पर 6666 आयतुनि मंझां हिकु ई आयत आहे आए बलिग जेके आए बलिग चओ आए तबलीग चओ आयत विलायत चओ खिलाफत चओ जेको चओ या इहो रसूल बलिग वारी आयत माना हिकु ई आयत आहे जीअं नाज़िल थी त साईं खणी ऐलान कयो न कोन कई जेतिरियूं आयतूं अकीम सलाह जी आयत आई साईं पढ़ी ॿुधाई
आ तो ज़कात जी आयत आई सही पढ़ी ॿुधाई ए मस्जिद में आ मिंबर ते जिथे जेके आयो बस ॻाल्हि ॿुधो आयत नाज़िल आई आहे नाज़िल थी आहे ॻाल्हि ॿुधो क़ुरान मजीद जी वाहिद आयत आहे या अय्युहर रसूल बल्लिग आए तबलीग आयत विलायत आयत खिलाफत जेको नालो रखोस ख़ैर आहे माना वाहिद आयत आहे 6666 मञा जीअं नाज़िल थी त साईं खणी हुकुम पढ़ी ॿुधायो चई ना चई एहतमाम कयो एहतमाम बि कहिड़ो चई जेके अॻिते निकिरी विया आहिनि इन्हनि खे वापसि सॼो जेके रहिजी विया आहिनि उन्हनि जो इंतज़ार कयो गॾु थियो त ऐलान पढ़ी ॿुधायांव माना वहदत आहे न माना वहदत आहे न अॻिते निकिरी विया वापसि सॼो रहिजी विया आहिनि इंतज़ार कयो न गॾु थियो त पोइ ऐलान कयां ईअं गॾु थिया त पोइ पाण किन ऐलान फरमायो कोन पढ़ण सघो थी तव्हां अॻियां हिन वक़्तु पोइ पाण किन जन ऐलान फरमायो मन कुन तो मौला हो फाज़ा अली मौला तंहिंजो मतिलबु आहे त पाण किन जन बि सम्झनि पिया त अली उहा शख़्सियत आहे मुमकिन आहे को अली जी मोहब्बत में 4 कदम अॻिते निकिरी वञे को बुग़्ज़ में पोइते रहिजी वञे मुमकिन आहे को अॻिते निकिरे मुमकिन आहे को पोइते रहिजी वञे पाण करीम जन अॻिते वधी वयलनि खे वापसि छॾियो माना छॾियो बि कंहिंखे न आहे भले निकिरी वियो त छॾेसि रहिजी वियो आहे त छॾेसि न अॻिते निकिरी वञण वारनि खे छॾियईं न रहियलनि खे छॾियईं सभिनी खे गॾु कई सभिनी खे गॾु करे मुंहिंजे मुस्तफ़ा सम्झायो इहो आहे त अली उहा शख़्सियत आहे जंहिंजी मोहबत में कुझु अॻिते निकिरी वेंदा शायदि कुझु रहिजी वेंदा जेके अॻिते निकिरी वञनि छॾणो उन्हनि खे बि न आहे जे रहिजी विया आहिनि छॾणो उन्हनि खे बि न आहे इन्हनि खे गॾु करे इन्हनि खे अली जी विलायत ॿुधाइणी आहे त मन कुन तो मौला फ़हाज़ा अली मौला अली जी विलायत खिलाफत हक़ हुकूमत न अॻिते वञणो आहे न पुठिते रहिजी वञणो न निकिरी वञणो जे अॻिते निकिरी वञणो आहे वापसि अचणो पवंदो जे रहिजी वञणो आहे त इनखे अचणो पवंदो अॻिते अचणो पवंदो माना गॾु थियो त अली जी विलायत तंहिंजो मतिलबु आहे त क़ुरान मजीद में ईअं चयो आहे त अली जी विलायत जोड़ण लाइ आहे टोड़ण लाइ न माना जेका विलायत अली मौला जी विलायत जेका क़ुरान पेश कई आहे क़ुरानी विलायत अली मौला जी क़ुरानी विलायत जोड़ण लाइ आहे टोड़ण लाइ न ऐं सैयदा सलामुल्लाह अलैहा बि जेको ख़ुतबे में ॿुधायो आहे उहो जीअं अमान लिल फ़िरक़ते फ़िरका परस्ती खां बचाइण लाइ आहे इमामत विलायत फ़िरका परस्ती खां बचाइण लाइ आहे माना जोड़ण लाइ आहे तंहिंजो मतिलबु आहे त अली मौला जी विलायत क़ुरान नज़रिये मुताबिक़ जोड़ण लाइ आहे टोड़ण लाइ न अली मौला जी विलायत सैयदा जे ख़ुतबे जे मुताबिक़ जोड़ण लाइ आहे टोड़ण लाइ न अगर को मूं जहिड़ो ख़तीब वरी माज़र सां अगर को मूं जहिड़ो मौलाना मूं जहिड़ो ख़तीब ऐं अव्हां जी सादगी खां ग़लति इस्तिफ़ादो कंदे जे अली जी विलायत ते ई तव्हांखे विढ़ायां त न हितां मां ॻाल्हि बि थो चवां पर उहो जो दिलि जो मां हिकु दफ़ा दोहरायां माना अली जी विलायत जेका क़ुरानी विलायत आहे जोड़ण लाइ आहे जोड़ण लाइ अली मौला जी विलायत जेका सैयदा जी नज़र में आहे ख़ुतबे में अमान अल फ़िरक़ते जोड़ण लाइ आहे पर अगर को ख़तीब को मौलवी को वाइज़ अली मौला जी विलायत जो नालो खणी ये कौम वेढ़ाए त पोइ कौम खे बि सम्झणु खपे त अली जी क़ुरानी विलायत जोड़ण लाइ आहे टोड़ण लाइ न अली जी विलायत सैयदा जी निगाह में जोड़ण लाइ आहे टोड़ण लाइ न जे टोड़ण लाइ ई अली जी विलायत जो इस्तेमालु करे लफ़्ज़ अली जी विलायत थो ॻाल्हाए त इहा विलायत बरतानवी विलायत थी सघे थी क़ुरानी विलायत न सादन लफ़्ज़न में चओ त माना का दुश्मन जी चाल थी सघे थी का दुश्मन जी चाल थी सघे थी अली जी क़ुरानी विलायत न आहे कंहिंजी जेब में पियल विलायत
सुभान अल्लाह जे विलाय जे नाले ते अल्लाह राम करे मां पंजी मिसाल थो पढ़ां जे विलाय जे नाले ते आऊं तव्हांखे वेड़ा आहियां तव्हांखे सुञणु खपे त मां पंहिंजी जे पर विलायत तव्हांखे पियो थो ॿुधायां अली जी पुरानी विलायत जियो नथो ॿुधायां सैयदा सलामुल्लाह अलैहा हिते दरबार में बीही करे मुतालबे फदक जे वक़्तु अली जी विलायत जी ॻाल्हि करे अली जी इमामत जी ॻाल्हि करे ही सबक पढ़ायो आहे ॻाल्हि ॿुधाई आहे त दावा फ़क़त इन हिसे जी न आहे ॻाल्हि लफ़्ज़ फदक आहे पर दरअसल मूं सैयदा जो मुतालबो बि अली जी हुकूमत आहे त अली जी हुकूमत अली जे हवाले कयो ऐं ही बि मां कयसि कयां अली जी हुकूमत जी ॻाल्हि अली जी हाकिमियत जी ॻाल्हि सवलो कम बि न अथव ना सही थो ॻाल्हायां मां तव्हां सां बिस्मिल्लाह अली जी हुकूमत जी ॻाल्हि करणु सवलो कम बि न आहे हाँ अली जी हाकिमियत जी ॻाल्हि करण लाइ घर ऐं सर जा सौदा खपंदा आहिनि बेशक जियो सिर्फ़ घर सर बि न घर हाँ घरनि जा सौदा थींदा आहिनि घर कुर्बान थींदा आहिनि हाँ इन लाइ इन अली जी विलायत जी मुहाफ़िज़ा बि सैयदा आहे बेशक ऐं अली जी विलायत जी पहिरीं शहीदा बि फातिमा आहे हाय 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 अली जी विलायत जी मुहाफ़िज़ भी मुहाफ़िज़ा भी सैयदा अली जी विलायत जी पहिरीं शहीदा भी फातिमा शियो आज़ादारो सोनो वसे पे बाबा जे हूंदे मुझे जुमले में तव्हां सम्झी विया हूंदो त मां अॻी ॻाल्हि कहिड़ी चवण थो चाहियां सोनो वसे पई बाबा जे हूंदे ॾाढो सोनो पई वसे बाबा जे हूंदे शियो एतिरो सोनो पई वसे एॾो सोनो पई वसे जो जॾहिं बि बाबा जे साम्हूं मिंबर जे साम्हूं बाबा वटि आई त आलमीन जो रहमत नबी उथी बि इस्तिक़बाल कंदोसि अॻिते वञी अॻिते वधी इस्तिक़बाल कंदोसि ही वसे पई फातिमा सोनो वसे पई फातिमा पर बाबा खां पोइ बाबा जे मिंबर जे साम्हूं आई त केतिरा कलाक बीठी रही जॾहिं बी थकिजी पई रोई करे चए पई चाचा सलमान मिंबर वारे खे चओ मां ज़ारा बीहण जी आदी न आहियां अजरकुम अल्लाह सोनो पई वसे फातिमा बाबा जे हूंदे शियो ईअं सोनो पई वसे जो आलम जो नबी बाबा उथी उथी करे अॻिते वधी वधी वञी एतिरा पियो करे सोनो पई वसे बाबा जे हूंदे शियो ईअं सोनो पई वसे जो जॾहिं ख़ुदि नबी ख़ुदा जो वक़्तु आख़िर हो न सोनो पई वसे बाबा जे हूंदे नबी ख़ुदा जो वक़्तु आख़िर नबी जो सर अली जी झोली में घर बतूल जो दर ते धकुल बाब थियो रब जाने मजबूरी छा हुयसि जो दर ते अली न वयो सैयदा वई पुछाइसि केरु आहे ही वसे पई फातिमा बाबा जे हूंदे सोनो पई वसे पुछाइसि केरु आहे चई मुसाफ़िर आहे नबी साईं सां मिलणो आहे साईं चयुसि त बाबा जी तबियत ख़राबु आहे बाबा न मिलंदा एतिरो चई सैयदा मोटी आई ही वसे पई जीअं वापसि आई न त हिकु मरतबा वरी दर खड़कियो जीअं दर खड़कियो सैयदा वरी दरवाज़े ते वई केरु आहे चई मुसाफ़िर आहे नबी साईं सां मिलणो आहे बीबी चयो त बाबा जी तबियत नासाज़ आहे बाबा न मिलंदा चई वापसि आई जीअं वापसि आई 30 दर खड़कियो ही वसे पई फातिमा जीअं 30 दर खड़कियो त सैयदा जे अखियुनि मां गरम गरम ॻोढ़ा किरिया नबी साईं जे चेहरे ते नबी साईं अखि खोले पहिरियों जुमिलो चयईंसि पुट मुंहिंजे हूंदे थी रोए मुंहिंजी मौजूदगी में मुंहिंजे हूंदे
जीअं पाण करीम जन चयो न त पुट मुंहिंजे हूंदे थी रोए, मुंहिंजे हूंदे तूं थी रोए। रोई करे चए थी बाबा न रोआं त छा कयां, बाबा न रोआं त छा कयां। बाबा को दरवाजे ते मुसाफ़िर बीठो आहे, जंहिंखे 2 मरतबा चयो आहे बाबा जी तबियत नासाज़ आहे, बाबा न मिलंदा। बाबा पोइ बि वञे नथो पियो तो दर खड़काए। शियो वसे पई फातिमा। नबी ख़ुदा ॾिसी करे फरमाइनि था पुट फातिमा दरवाजे ते को आम न बीठल आहे, दरवाजे ते मलकुल मौत बीठो आहे, मौत जो फ़रिश्तो आहे। फातिमा तुंहिंजे दर जी इज्जत आहे जो जेसि ताईं तूं मोकल न ॾींदीसि अंदरि न ईंदो। पुट तूं मोकल ॾेसि त अंदरि अचे। हाँ आज़ाद और बसो रोआरे इहा ॻाल्हि थी जॾहिं बाबा जे हूंदे वसे पई त ईअं पई वसे, शियो ईअं पई वसे, आज़ाद और ईअं पई वसे जो मौत जो फ़रिश्तो बि बग़ैर इजाज़त जे घर में दाख़िल न पियो थिए। शियो बाबा खां पोइ जो उजड़ी आहे फातिमा, आज़ाद और ईअं उजड़ी जो अरब जा बदू बग़ैर इजाज़त जे घर में दाख़िल थी वियसि। अजरुकुम अल्लाह। ये वसे पई फातिमा, वसे पई सैयदा बाबा जे हूंदे जो मौत जो फ़रिश्तो बग़ैर इजाज़त जे घर में दाख़िल न पियो थिए। लेकिन शो बाबा का पोइ जो उजड़ी फातिमा, उजड़ी आहे फातिमा। मां कयो त अरब जा बदू बग़ैर इजाज़त जे ओ शियो घर में दाख़िल थी वियसि। सिर्फ़ घर में दाख़िल थिया न हुया, सिर्फ़ घर में दाख़िल न थिया, दर ते भाउ हुयसि, दरवाज़े ते भाउ हुयसि, दरवाज़े हेठां फातिमा, फातिमा मथां बरंदड़ दरवाज़ो। इन दरवाज़े का फौज गुज़री। ओ शियो जी फौज गुज़री वई न, ये सैयदा रोई करे चए थी या फिज़ा खुज़ीनी, भेण फिज़ा मूंखे सहारो ॾे, ख़ुदा जो कसम मुंहिंजो मोहसिन मारिजी वियो आहे। सहारो ॾे, फिज़ा सहारो ॾे, मुंहिंजो मोहसिन मारिजी वियो आहे। शियो अज़ादारो बस इन्हीं कंडीशन में जॾहिं सैयदा उथी आहे न, घर जे दर ते भाउ हुयसि। सिर्फ़ भाउ न, सिर्फ़ भाउ न, अली जे गले में रसी हुई। सैयदा ॾिठो त अली जे गले में रसी आहे। घर जे दर ते भाउ, नंढड़ा हस्कन बीठल आहिनि। हिक ई वक्त में सैयदा अली भी बचाए पई, दर जी भाउ भी विसाए पई, हसन हुसैन भी बचाए पई, ज़ैनब और कुलसूम भी बचाए पई। आज़ादो हिक ही वक्त में फातिमा अली बचाए पई, भाउ विसाए पई, ॿार बचाए पई। ज़ैनब कुबरा भी ॾिसेसि पई, सिर्फ़ ॾिसेसि न पई ऐं सिखे भी पई तो वक्त अचे तो वक्त जो अली कीअं बचाइबो आहे। ज़ैनब कुबरा भी ॾिसे भी पई तो घर जे दर ते भाउ लॻे त विसाए बि कीअं, वक्त जो अली बचाइबो कीअं, ॿार कीअं बचाइबा आहिनि। शियो ॾिसे भी पई, सिखे भी पई, सिखी त आई हुई त अगर घर जे दर ते भाउ लॻे तो पानी सां विसाइबी आहे। ही ॾिसी आई हुई माउ खे त पानी सां विसाई, लेकिन कुर्बान गुरबत ज़ैनब तां जे शाम ग़रीबा में दर ते भाउ नास, आज़ाद हर पासे का बास, जी हर पासे का बास न। इन हिक मर्तबा रुख कई बकीना रोई करे चए थी अम्मा, अम्मा दर ते भाउ हुजे, घर में पानी हुजे, अम्मा भाउ विसाइण ॾाढी सवली आहे। अम्मा घर जे हर पासे का भाउ हुजे, माण्हू 3 ॾींहंनि जो प्यासो हुजे, अम्मा तूं ॿुधा त भाउ विसायां त विसायां कीअं। अजरुकुम अल्लाह। शियो ये जियां जो तीअं ज़ैनब कुबरा जे ठुर हर पासे का भाउ, वक्त जो अली आहे। ये हलंदे हलंदे वक्त जे अली वटि आई, वक्त जे अली वटि अची करे चई थी पुट सजाद अख खोल, सजाद अख खोल। शियो जीअं चईं अख खोल, सजाद मोड़ अख न खोली, रोई करे चई थी पुट अख खोल, तुंहिंजे बाबा जा कातिल ॿीहर मुंहिंजे दर ते आया आहिनि। अख न खुली, रोई करे चई थी सजाद अख खोल, तुंहिंजे बाबा जा कातिल सिर्फ दर ते न आहिनि आया, मुंहिंजे घर खे ॿीहर भाउ लॻाया अथई। शियो सजाद मौला जी अख न खुली, टियों जुमिलो चई, रोई करे चई थी पुट सजाद अख खोल न खोल तुंहिंजी मर्ज़ी। अॼु मसलो सिर्फ भाउ जो न आहे, सजाद अॼु ज़ुल्म वॾो थियो आहे जो तुंहिंजे बाबा जा कातिल मुंहिंजे सर जी चादर मिलाए विया अथई। आज़ाद सर जी चादर जो लफ़्ज़ आयो न, ये सजाद मौला जी अख खुली, जीअं अख खुलियसि सिधो पुफी जे सर ते निगाह वियसि, जे पुफी जो सर खुलियल
ॾिठई रोई करे चए थो या अमती ज़ैनब होके पुफीअ मां एतिरा ॿुधा तुंहिंजे सर जो कपिड़ो काॾे वियो आहे तुंहिंजी चादर काॾे वई आहे आज़ादुर मौला ॾिठो मसलो सिर्फ़ चादर जो न आहे मुंहिंजी पुफी जे चोले ते रत जा दाग आहिनि रोई करे पुछे थो या अमती ज़ैनब ऐन दिमा वाला कमीस पुफीअ मां एतिरा ॿुधा तुंहिंजे चोले ते रत छाजी लॻल आहे रोई करे चए थी पुट सजाद घणा सवाल न कर ओ जा ज़ालिम मुंहिंजे सर जी चादर लाथी आहे उन